सिटी न्यूज़। शिकारपुर शहर जे न्यू फौजदारी थाने जी हद शिकारपुर डीसी ऑफिस ऐं नादरा ऑफिस भरिसां 4 हथियारबंदनि जी बासित नंदवाणी जे घर ते का इन दौरान चोरी जी कोशिश करे रहिया हुआ त हथियारबंदनि ऐं घर धणियुनि विच में फायरिंग थी पई, जंहिं जे नतीजे में घर धणी रुखसाना ज़ाल कश्मीर नंदवाणी ज़ख़्मी थी पई, जॾहिं त हिकु हथियारबंद दिलबर शंबाणी ज़ख़्मी थी पियो ऐं 3 हथियारबंद फरार थी विया। होॾां इतला मिलण शर्त न्यू फौजदारी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे इस्पताल खणे वई, जितां ज़ख़्मियुनि खे सखर इस्पताल नियो वियो आहे। आख़िरी इतला ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। ॿिए पासे मुतासिरीन चाकर नंदवाणी जी अॻुवाणी में मोहल्ले वासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयूं। मुज़ाहिरीन चयो त गुज़िरियल राति देरि सां 4 हथियारबंद घर में काह करे चोरी जी कोशिश कई, जिते हथियारबंदनि ऐं घर धणियुनि में फायरिंग थी, जंहिं में असांजी हिकु औरत रुखसाना ऐं हथियारबंद जंहिं जी पुलिस निशानदी कई आहे त दिलबर शंबाणी आहे, जेको ज़ख़्मी थियो आहे, जॾहिं त 3 जवाबदार फरार थी विया आहिनि। हुननि IG सिंध DIG लाड़काणो SSP शिकारपुर खां मुतालबो कयो त वाक़े में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाजी दायरो वधायो वेंदो। रिपोर्ट अदील अहमद, सिटी न्यूज़, शिकारपुर।